फरमाए था, फरमाया तो या साहिब अल जमाल व या सैयद अल बशर, या साहिब अल जमाल व या सैयद अल बशर न्यू वजे कल मुनीर लकद नुव्विर अल कमर, न्यू वजे कल मुनीर लकद नुव्विर अल कमर ला युमकिनु सना कमा कान हक़हु बादज खुदा बुजुर्ग तुई किस्सा मुख्तसर। इसे जे चंद तारा कतियूं या रसूल अल्लाह सब अवांजे नूर से रोशन आहिनि, अवांजो वस्फ़ बयान छा करूं बुजुर्ग तर रब ऐं रब खां पोइ जे कने का बुजुर्ग तर हस्ती त या रसूल अल्लाह अवांजी था बादज खुदा, खुदा खां पोइ सॼी खुदाई में या रसूल अल्लाह अवां जहिड़ो को न आयो ऐं न ईंदो। ही त आऊं अञा सिर्फ़ मिसालूं पियो ॾियां त महबूबनि जी का बि मिसाल कोन्हे ऐं माण्हू कंहिं बि ॻाल्हि खे सम्झाइनि त मिसाल ॾियनि। हाणे ही काइनात वारा जग वारा कीअं सम्झी सघंदा, कोन सम्झी सघंदा, न को सम्झी सघियो ऐं न सम्झी सघंदो। जॾहिं त सैयदना सिद्दीक़ अकबर खे बि ॿिन्ही जहान जे सरदार पाण फरमायो या अबा बकरिन लम यारिफनी हकीकतन गैर रब्बी, ऐं अबू बकर आऊं बशर खैरुल बशर नूरी बशर आऊं नूर, कंहिं मूंखे नूर ॾिठो कंहिं बशर ॾिठो पर हकीकत में आऊं छा आहियां मुंहिंजो रब ॼाणे। या अबा बकरिन ऐं अबू बकर लम यारिफनी हकीकतन गैर रब्बी, मुंहिंजी हकीकत के मुंहिंजे रब खां सिवा ॿिए कंहिं कोन सुञातो, कंहिंखे ख़बर कोन्हे आऊं बे रब्बी। यानी जॾहिं सिवाय रब जे कंहिंखे बि ख़बर कोन्हे त पोइ हाणे केरु कीअं सुञाणे सघंदो। हरगिज़ न को सुञाण थी सघंदी, न को हक़ अदा करे सघंदो। ही त पोइ पंहिंजो पंहिंजो नसीब आहे पिया बयान कनि। ही एॾो वसी फज़ा आहे जो इन फज़ा जी बुलंदी जी कंहिंखे ख़बर कोन्हे। अॼु ताईं जेतिरा बि इन फज़ा में परवाज़ करे चुका आहिनि उहो इएं न सम्झनि त पोइ ही बुलंदी हिते ख़तम थी, न बुलंदियूं अञा मथे आहिनि ऐं परवाज़ करण वारा तुंहिंजी परवाज़ जी बुलंदी एतिरी हुई। बेशक बयान क्या है कन प्या, पर हाल ही आए जो अल्लामा इकबाल था चुन, परवाज है दोनों की इसी एक फिजा में, परवाज है दोनों की इसी एक फिजा में, किर्गिज का जहां और है शाही का जहां और। उड़न बई प्या, किर्गिज जी माना गिज ऐं बिल्कुलु आसान लफ़्ज़ वठंदी, पर ॿिया नंढा नंढा पखी जेके आहिनि तन खां या घणो मथे उॾामे, मथे उॾामी वई हेठि निहारियई, ॿिया नंढा नंढा पखी नज़र आया, सम्झाई त हाणे बसि हिन खां मथे बुलंदी आहे कोन। पर जॾहिं शहबाज़ उॾियो जेको तूफ़ाननि सां पियो मुक़ाबला करे, उहो जॾहिं परवाज़ करे उन खां बि मथे वियो त पोइ गिज खणी मथे निहारियई, चई त मूंखां बि मथे पियो उॾे। तॾहिं उनखे फ़ख्रु थियो त हाणे ही बुलंदी एतिरी हिन खां मथे बुलंदी कोन्हे, पर उनखे ख़बर कोन्हे त बुलंदी इन खां बि मथे आहे। सितारों से आगे जहां और भी है और अभी इश्क के इम्तिहान और भी हैं। खैर मिसाल आहे कोन, ऐं जॾहिं मिसाल कोन आहे त पोइ सम्झ खां ॻाल्हि परे मावरा। बसि जंहिंखे जेतिरी बुलंदी खपे ओतिरो मुस्तफ़ा जो ज़िक्र पियो करे, बुलंदियूं मिलंदियूं, बुलंदियूं मिलंदियूं इंशाअल्लाह। जन खे बि मिलियूं आहिनि से ज़िक्र मुस्तफ़ा से मिलियूं आहिनि, ज़िक्र करियो बुलंदी मिलंदी। अञा त अरबी खां ऐं सिर्फ़ु फारसी जे शाइर ताईं आयोसि, अञा सिंधी उर्दू बाक़ी आहिनि, उन खां पोइ हेठि ईंदासीं। छा शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह आशिक़ रसूल हुआ, वॾा आशिक़ हुआ, पर कलाम उन्हनि जो आहे फारसी में। इश्क जो आलम ही हो जो ही रुबाई कोन लिखी आहे जेको अॼु सभु पिया पढ़नि, बलगल ओला बे कमाली कशफत दुजा बे जमाली हसनत जमीउ खिसाली। रुबाई चून उनखे जंहिंमें हुजनि 4 बंद। शेख सादी अहिड़ा आशिक़ हुआ, 3 बंद लिखियाऊं, चौथों ठहे न। शाइर हुआ पर इन में बि को राज़ हो, चौथों बंद न ठहियो। बलगल ओला बे कमाली कशफत दुजा बे जमाली हसनत जमीउ खिसाली। 3 बंद ठाहे छॾियाऊं, चौथों ठहियो ई कोन। घणेई हेॾां होॾां कोशिशि कयूं पर जॾहिं न ठहियो तॾहिं हिकिड़ी राति परेशान थी सुता निंड, हेॾां अखि लॻी ऐं होॾां क़िस्मत बेदार। ॿिन्ही जहान जे सरदार जो थियो दीदार, फरमायो मुंहिंजा आशिक़ कहिड़े फ़िक्र में सुतो आहीं। अर्ज़ कई या रसूल अल्लाह सना लिखी अथमि,
अवां जी मीलाद, अवां जो मौलूद, अवां जी मदा, अवां जी नात, टे बंद लिखिया आहिनि, चौथों ठही कोन थो। फरमायो टे बंद पढ़। शेख सादी पढ़ियो बलगल उला बि कमालिही, कशफत दुजा बि जमालिही, हसनत जमीउ ख़िसालिही। महबूबन फरमायो मिलाए छॾ, सल्लू अलैहि व आलिही। मिसाल आहे कोन, माण्हू जरूर समझाण जे लाइ साहब किराम बि ईअं बयान कयो आहे त महबूबन जे मुंहुं मुबारक ॾांहुं निहारंदा हुआसीं त ईअं लॻंदो त मुंहुं मुबारक में चंड पिया तरनि, पर उन्हनि बि ईअं कोन चयो आहे त मुंहुं मुबारक चंड जहिड़ो, न कोन चयो अथनि। ऐं न वरी को चवण जी हिम्मत करे समझाण जे लाइ मतां को ईअं न चए त असांजे आका ॿिन्ही जहाननि जे सरदार जो मुंहुं मुबारक चंड जहिड़ो, हरगिज़ न। छो तो चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है। चांद में तो दाग हैं, सुभान अल्लाह, है भी न, चांद में तो दाग हैं, चांद में तो दाग हैं, उनका चेहरा साफ है। मता को ये न चए त असांजे आका ॿिन्ही जहाननि जे सरदार कायनात जे मालिक मुख्तार रब जे महबूब जो मुंहुं मुबारक चंड जहिड़ो हो, न न, हरगिज़ न। चंड के ॾिसो दाग नज़र ईंदा, महबूबन जे मुंहुं मुबारक में दाग कोन्हे। ऐं वरी आला हज़रत इरशाद फरमायो त अहिड़ी हिम्मत बि न कजा। छो? फरमायाऊं त मुस्तफ़ा नूर ऐं चंड में जेको नूर सो मुस्तफ़ा जो, ॿिन्ही जहाननि जो सरदार अञा पींघे में आहे, हिंदोरे में पिया लुॾनि, बचपन जो आलम। नूर हित नूर हुत, पर ही नूर आहे मुस्तफ़ा जो, हू नूर आहे अताई। आला हज़रत फरमायो तशबीह मत ॾिजां, छो त चंड जो हाल ही, चांद झुक जाता जिधर, चांद झुक जाता जिधर, उंगली उठाते महद में, क्या इशारों ही पे चलता था खिलौना नूर का। भाई चंद तो मुस्तफ़ा जो खिलौनो हो, जैसे खेॾींदा हुआ, रांदि कंदा हुआ। ही तो मुस्तफ़ा जे मुबारक बचपन जो आलम आहे, पींघे में सुता आहिनि, बिला इरादा बिला कसद। महबूबन जो हथ हेॾा होॾा थियो त आसमान में चंड बि पियो हेॾा होॾा थिए। ही तो बिला इरादे जे ॻाल्हि हुई, पर कोई अबू कुबैस मथे जॾहिं मुस्तफ़ा इरादे से इशारो कयो त चंड बाघ थी वियो। चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है। चांद में तो दाग है, उनका चेहरा साफ है। और चांद झुक जाता जिधर, उंगली उठाते महद में, क्या इशारों ही पे चलता था खिलौना नूर का। शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाया, मूं बैत पहिरीं पढ़े छॾियमि, पढ़ियो या न, पर बैत बि ईअं चयल कोन्हे। इन बैत मथे गौर करियूं न त ॻाल्हि हीअ पई सम्झ में अचे त शाह भिटाई आहिनि ऐं चंड ॻाल्हियूं पिया कनि। ऐं मूंखे त ईअं पियो सम्झ में अचे त शाह भिटाई कायनात खे कॾहिं नज़र में कोन आंदी आहे। शाह भिटाई जी नज़र मुस्तफ़ा जे चेहरे ते हुई, बसि इन ई धुन में मस्त रहंदा हुआ, हर वक़्तु यादि महबूबन जी यादि। इहो ई ईमान, इहा मुस्तफ़ा जी शान ऐं मोमिन जी शान। त मूंखे त ईअं पियो सम्झ में अचे शाह भिटाई आहिनि, पंहिंजो अंगण चोॾहीं जी राति, चंड उभरियो, मंज़िलूं तय कंदे कंदे विच आसमान में आयो। शाह भिटाई जे सर जे बराबर त छां ॾिठाऊं, अंगण मथे पंहिंजी छां ॾिठाऊं त ही छा, जॾहिं छां ॾिसी नज़र मथे कयाऊं त चंड नज़र आयो। हाणे चोॾहीं जो चंड विच आसमान में पियो चमके, चंड मथे नज़र पई, नज़र पवंदे मुस्तफ़ा यादि। छो त मोमिन खे इहा सुञाण आहे, मोमिन जिथे बि थोरो नूर ॾिसे, जिथे बि रोशनी ॾिसे, जिथे बि हुस्न ॾिसे, जिथे बि कमाल ॾिसे, जिथे बि ख़ूबी ॾिसे, उन कमाल ख़ूबी खे ॾिसी मुस्तफ़ा यादि अचनि। छो त जेको हुस्न आहे सो मुस्तफ़ा जो, ऐं जेकी कमाल सो मुस्तफ़ा जो, जेकी जमाल सो मुस्तफ़ा जो, कायनात खे जेकी कुझु मिलियो सो सदको मुस्तफ़ा जो। ईमान जी अलामत भी इहा आहे। अवां कंहिं बि चमकंदड़ शइ खे ॾिसो, अवां कंहिं बि महकंदड़ शइ खे ॾिसो, अवां कंहिं बि रौनक वारी शइ खे ॾिसो, अवां कंहिं बि हुस्न वारी शइ खे ॾिसो, अवां कंहिं बि पुर रौनक पुर बहार जलवे खे ॾिसो, अवां कंहिं बि दुनिया जी अहिड़ी अजीब शइ खे ॾिसो जंहिंखे ॾिसी दिलि ख़ुशि थिए त सम्झजा इहो दिलि ख़ुशि तॾहिं थियो तॾहिं महबूबनि जे सदके मिलियल शइ नज़र आई।
तो शाह भिटाई जी नज़र जॾहिं चंड ते पई तो महबूबन जो फौरन याद आई हाँ चंड के था चुन हाँ चंड से मुखातब थिया चयूं तो चंड चवाए सच भाई मुखातब आहिनि या न चंड को ईअं न सम्झे तो ॻाल्हाए कोन सघंदा असांजे मुर्शिदनि वणनि से ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे वण अञा बि हूंदा जन के चई विया हितां हू मर्द लंघे त सलाम ॾिज ऐं वणनि सलाम ॾिना आहिनि नथा ॻाल्हाए सघनि नथा ॿुधी सघनि उहे ई असां जहिड़ा ऐं जेके महबूब जी यादि में आहिनि से सभु पिया ॿुधनि ऐं जानदार त ठहियो बेजान बि पिया हुनखे सलाम कनि त उन्हनि से जेकॾहिं चंड ॻाल्हि करे या उहे चंड से ॻाल्हि कनि त को तहजुब जी ॻाल्हि कोन्हे चंड के ॾिसी इरशाद फरमायो चंड चवाए सच जे मथे आ न भाई सुभान अल्लाह फरमायो तो सच ॻाल्हि सभु कंहिंखे ॾुखी लॻंदी भाई ॾुखी लॻंदी या न सच जेको आहे न सच ॾुखियो लॻंदो अहिड़ो ॾुखियो लॻंदो ॻाल्हि खणी छॾो आऊं बि जेकॾहिं हींअर अव्हांखे सच चवां त बेशक ॾुखियो लॻंदो या न लॻंदो हाणे आऊं हिकिड़ी ॻाल्हि सच करियां जी कोई सच तो सच आहे सच सच आहे सच सच रहंदो जी बेशक इन महफ़िल पाक में वेठा आहियूं कंहिंजी महफ़िल अल्लाह जी हबीब सुभान अल्लाह ॿिन्ही जहान जे सरदार जी महफ़िल जॾहिं महबूबन जी नज़र में सॼो जग त पोइ महफ़िल में जेके वेठा आहिनि से नज़र में कोन ईंदा ईंदा या न भाई जॾहिं सॼो जग मुस्तफ़ा जी नज़र में त पोइ जेके मुस्तफ़ा जी मिलाद में वेठा आहिनि से मुस्तफ़ा जी मुबारक नज़र में आया या न ऐं आउं खां पुछां जेको मुस्तफ़ा जी नज़र में आयो उनखे ग़म कहिड़ो उनखे फ़िक्र कहिड़ो उनखे ॾुख कहिड़ो उनखे तकलीफ़ कहिड़ी हिन दीन ऐं दुनिया आलम आख़िरत आलम शहादत कंहिं बि आलम में उनखे को बि फ़िक्र को परेशानी न हुअणु घुरिजे असीं आयासीं नज़र में पर बावजूदि उनजे परेशानी बि ॾिसूं पिया तकलीफ़ बि ॾिसूं पिया असीं ॾुख बि ॾिसूं पिया पोइ हीअ नज़र जेका आई उन नज़र में अचण जो फ़ाइदो कहिड़ो मुमकिन आहे को असां खां सवाल करे त अव्हां इहो ईमान अक़ीदो रखो था त असीं जेकॾहिं मुर्शिद जी महफ़िल करियूं त आयासीं मुर्शिद जी नज़र में असीं जेकॾहिं असांजे आका ॿिन्ही जहान जे सरदार जी मीलाद पढ़ूं त आयासीं मुस्तफ़ा जी नज़र में अव्हां नज़र में आया त पोइ ॾुख छो पिया ॾिसो तकलीफ़ूं छाजे लाइ ही रंज ऐं ग़म छाजे लाइ ही बाहि अव्हांखे ॿारे छो पई पाणी अव्हांखे ॿोड़े छो पियो हवा अव्हांखे उॾाए छो पई छो त मुस्तफ़ा जी नज़र में हुआ ॿुॾा कोन महबूबन जी नज़र में हुआ उभरिया कोन ॿिन्ही जहान जे सरदार जी नज़र जन मथे हुई उनखे हवा उॾाया कोन पढ़ी ॾिसो तारीख़ पोइ ही छा अर्ज़ करियां नज़र में ज़रूर आहियूं पर नज़र में अचण ॿी ॻाल्हि आहे नज़र में जचण ॿी ॻाल्हि आहे ॿ लफ़्ज़ आहिनि क़ाबिल गौर आहिनि नज़र में अचण ॿी ॻाल्हि आहे ऐं नज़र में जचण हाँ अवां पाण फ़ैसिलो करियो जचंदासूं जचंदा ॻाल्हि सची आहे या न हाणे आऊं ईअं कोन चवंदुसि त केरु जचियो केरु कोन जचियो रब जाने रब जो रसूल जाने छो त उते जो त हाल ई अलॻि पर ज़ाहिर मथे ॻाल्हि पिया करियूं जचंदा कोन छो त मुंहं ते नज़र पवंदी त मुंहं त हुन जहिड़ो वरी लिबास ते नज़र पई त ही त वरी हुन जहिड़ो इहो त अञा हिते जो ॿाहिरि जो हाल अंदरि जो हाल हला ॼाणे आहे या न बेशक नज़र में आयूं असीं हिते हुजूं या किथे बि हुजूं असांजा आका अहिड़ी शान वारा आहिनि जो उन्हनि जी नज़र में आयूं पर रब तौफ़ीक़ ॾे नज़र में अचण से गॾु नज़र में जची बि वञूं ऐं इंशा अल्लाह नज़र में जेके जचिया उन्हनि खे बाहि कोन ॿारंदी उहो हिकिड़ो कपिड़ो हो दस्तरखान जची आयो बाहि कोन ॿारियो नज़र में जॾहिं जचियो तॾहिं उन कपिड़े जो हाल इहो मस्जिद नबवी में हिकिड़ो खजूर जो सुतून रुनू हो या न ऐं जॾहिं रुनू त रोअन त घणेई पिया सबबु कहिड़ो जो ॿिन्ही जहाननि जे सरदार ख़ुतबो छॾियो ऐं ख़ुतबो छॾी मिंबर तां हेठि लथा ऐं उनखे पंहिंजे सीने से लॻायऊं रोअण जी आवाज़ बंदि साहब कराम हैरत में पेरी पे तकियाऊं त रोअण जो आवाज़ वो आवाज़ बंदि थियो जॾहिं बंदि थियो तॾहिं पाण फरमायूं मुंहिंजे फिराक में पे रुनू ऐं जॾहिं फिराक में रुनू त आहे त काठी पर नज़र में जचल आहे
नजर में जचल आहे त अज भी बचल आहे। पाण फरमायाऊं तू फैसलो कर, जे कने इरादो हुजे त हित वण ठाहे छॾा, दुनिया वारा पिया खारकूं खेन, ऐं जे कने तुंहिंजो इरादो हुजे त हींअर इन हाल में रहो, पर हाणे रोअण बंदि किज, हाणे रोहे मतां, तोखे आऊं तस्कीन थो ॾियां, हाणे रोहे मतां, सुभान अल्लाह। ऐं तोखे आऊं जन्नत जो वण ठाहींदुसि, उते नेक मुकरब तुंहिंजा फल कंदा, जन्नत जो वण ठाहे छॾियऊं, पर कॾहिं जॾहिं जचियो तॾहिं न। सुभान अल्लाह। हिकिड़ी बेजान काठी जेका फिराके मुस्तफ़ा में रुनी, ऐं मुस्तफ़ा जा गुलाम तूं बि कॾहिं रुने, भई तुंहिंजो त हक़, तूं आशिक छॾाई, दीवानू छॾाई, तूं वॾा वॾा नारा पियो हणी, पर जरा ॿुधाए त सही कॾहिं तोखे बि ईअं इश्क में रोअण आयो, मुस्तफ़ा जी यादि में कॾहिं बेक़रार थिए, ऐं न थियो हुजे त अॼु बि थी पोइ ॾिस त जचे थो या न, ऐं पोइ ॾिस ॿिन्ही जहान जे सरदार जी तरफ़ इनायतूं अचनि थियूं या न, सुकून इत्मीनान नाज़िल थिए थो या न, मुस्तफ़ा जी बारगाह में बेक़रारी वरी कहिड़ी। अवां पाण तारीख़ जो मुतालियो करियो, गार में सैयदना सिद्दीक़ अकबर मुस्तफ़ा ला बेक़रार थियो, आयत सकीना नाज़िल थी। अर्ज़ पे कयमि, शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह चंड खे चयो त चंड चवां सच, जे मठिया न भाई, ऐं चंड सची ॻाल्हि चवां तो, जे कॾहिं तोखे ख़राब न लॻे, हाणे चंड खे पिया चुन, तोखे जे कॾहिं ही ॻाल्हि ख़राब न लॻे त हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु करियां, कहिड़ी? चंड चवां सच, जे मठिया न भाई, कॾहिं उभरे थोरड़ो कॾहिं उभरे गच, इहो ऐब आहे या न? कंहिं बि शइ जो घटिजण ऐं पोइ वरी वधी वञण, वरी घटिजण, इहो घटि वधि, इहो ऐब आहे। त फरमाइनि था त तो में ही वॾो ऐब कहिड़ो, जो कॾहिं उभरे थोरड़ो कॾहिं उभरे गच, कॾहिं त बिल्कुलु बदिरे मुनीर, ऐं कॾहिं सनड़ो नुंहुं जहिड़ो, ऐं कॾहिं वरी अहिड़ो लिखे जो सभु पिया निहारनि, ॾिसजे ई कोन। ईद वारो, रमज़ान वारो न, ईद इहो ऐब आहे या न? फरमायाऊं त चंड चवां सच, जे मठिया न भाई, कॾहिं उभरे थोरड़ो कॾहिं उभरे गच। हाणे फ़ैसिलो कयो अथनि त जो मुंहं में बरई मच, सो पदम पिरीअ जे पेर जो, चंड तो जे मुंहं में जेको मच पियो बरे, सो मुस्तफ़ा जे मुंहं जो न, मुस्तफ़ा जे कदम नाज़ जो न, पग मुबारक जी लकीर जो नूर आहे। ही आऊं पंहिंजी तरफ़ां पियो अर्ज़ु करियां, पोढ़ा वॾा बुज़ुर्ग जेके आहिनि तन खां पुछजा, उहे बुज़ुर्ग चवनि पदम वारी लकीर कंहिं हिकिड़े जे पग में हूंदी, इहा सभु कंहिंजे पग में कोन हूंदी, ऐं इहा लकीर जंहिंजे पग में हूंदी बादशाह थींदो, अमीर थींदो, वॾो शहनशाह थींदो। महबूबनि जे मुबारक पग ऐं मुबारक तरी जी उन लकीर जो फैज़ जो चंड पियो चमके, त पोइ पग मुबारक जे नूर जो आलम छा, ऐं पोइ मुंहुं मुबारक जे नूर जो आलम छा। त फ़ैसिलो फरमायूं त तो जे मुंहं में जेको मच पियो भरे, ईअं न सम्झ त को मच तोजो आहे, न, इहो मच महबूबनि जे कदम जो सदको। पोइ वरी बि अञा बस कोन कई अथनि, शाह साहब त कमाल करे छॾियो आहे, पर असीं ॿी चईं बैतनि ते बस कंदासीं, छो त असां वारी हिम्मत ई एतिरी आहे। वरी फरमायाऊं चंड खे, चऊं चंड तो जी ज़ात पाड़िया न पिरीअ, चंड तो जी ज़ात पाड़िया न पिरीअ से, छो त फरमायो तूं अछो मंझि रात, तूं अछो मंझि रात, मुंहिंजो साईं सजण त सदा ई सोजरो। हाणे आऊं ईअं के चवां त मुस्तफ़ा जो मुंहुं मुबारक चंड जहिड़ो, छो त चंड सिर्फ़ रात में चमके, ऐं होॾां ॾींहुं उभरियो त चंड उभो आहे, पर चमक हूंदी कोन, नज़र ज़रूर पियो ईंदो, पर रात वारी चमक ॾींहं जो कोन हूंदी, केॾां वई चमक। पर मुंहिंजा महबूब अवां जी त शान ही आहे, अवां त सजा ई सोधरो, कॾहिं जॾहिं काइनात जी का बि शइ कोन हुई, अवां त तॾहिं पे चमकिया। पोइ हर नबी आयो, हर रसूल तशरीफ़ वठी आयो, तॾहिं पे चमकिया। पोइ अवां पाण जलवा अफरोज़ थिया, तॾहिं पे चमकिया। अॼु अवां पर्दो फरमायो, तॾहिं बि अवां जो नूर पियो चमके। अवां पर्दे में हुआ त बि नूर आंजो, अवां जेकॾहिं ज़ाहिर थिया त नूर आंजो, अवां अॼु बि पर्दे में आहियो त नूर आंजो, अवां त सदा ई आहियो सोजरो।